नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में अव्हांखे ख़बर ॾियूं त असेंबलियुनि में वापसि अचण लाइ पीटीआई वारा तड़पी रहिया आहिनि। ख्वाजा आसिफ चयो आहे त उहे अॻु इलेक्शन कमीशन खे गारियूं ॾींदा हुआ, हाणे उन ई खां इंसाफ़ घुरी रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ इहो पिणु चयो त इलेक्शन कमीशन पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी आईन ऐं कानून मूजिबि कई आहे। ख्वाजा आसिफ चयो त इमरान खान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे, हू बार बार पंहिंजा फ़ैसिला तब्दील करे रहियो आहे। इमरान खान जी ग़लती ऐं ग़लति फ़ैसिलनि जे क़ीमत MNAs अदा करे रहिया आहिनि। ख्वाजा आसिफ चयो त इमरान खान हिकु फेल प्रोजेक्ट आहे जेको ॿीहर कारोबार में अचणु चाहे थो। अव्हांखे अपडेट कयूं त वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त असेंबलियुनि में वापसि अचण लाइ PTI वारा तड़पी रहिया आहिनि। उहे अॻु इलेक्शन कमीशन खे गारियूं ॾींदा हुआ, हाणे उन ई खां इंसाफ़ घुरी रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी आईन ऐं कानून मूजिबि कई आहे। ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान खान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे, हू बार बार पंहिंजा फ़ैसिला तब्दील करे रहियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त असेंबलियुनि में वापसि अचण लाइ PTI वारा तड़पी रहिया आहिनि। ख्वाजा आसिफ चयो आहे ख्वाजा आसिफ चयो त उहे अॻु इलेक्शन कमीशन खे गारियूं ॾींदा हुआ,